ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 2 अध्याय में ॾिठो हो त भगवान नारायण हिरण्यकश्यप के मारण वास्ते वरा अवतार धारण कन था ऐं उन्हनि जी मृत्यु जो कारण बणजन था। तॾहिं सब राक्षस दैत ऐं हिरण्यकश्यप जा भाई बंधु मिट माइट दुख करण लगा। तॾहिं हिरण्यकश्यप संदसि भाउ सभिनी खे धीरज ॾेई हिकु राजा जी कहाणी ॿुधाई, जंहिंमें राजा जी मृत्यु थियण ते सभु उन जे शोक में वेठा हुआ ऐं संदसि राणियूं उन जी चिखिया खे आग लॻाइण न थे ॾिनी। तॾहिं यमराज पाण हिकु बालक जो रूप धारण करे अची उन्हनि खे ज्ञान ॾियनि था। तॾहिं वञी मस्को उहे राणियूं पंहिंजे पतीअ खे विदा कनि थियूं। अहिड़ी तरह जो ज्ञान ॾेई हिरण्यकश्यप हिरणाकश जी ज़ाल ऐं संदसि पुटनि खे धीरज ॾिनो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 3 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे हिरण्यकश्यप जी तपस्या। नारद मुनि चयो त हे राजा युधिष्ठिर, जॾहिं हिरण्यकश्यप जे सम्झाइण सां हिरणाक्ष जे कुटुंब वारनि जो दुख घटियो, तॾहिं दिति चयो त हे पुट, नारायण जी देवता जी मदद करे तुंहिंजे भाउ खे मारियो आहे, सो तूं बि देवताउनि खे मारे पंहिंजे भाउ जो बदिलो वठ। हिरण्यकश्यप चयो त हे माता, हिरणाक्ष खे परमेश्वर मारियो हो, तंहिं करे मां उन खे मारे पंहिंजे भाउ जो बदिलो वठंदसि। लेकिन मूं ही उपाउ कढियो आहे त पहिरियां ई ब्रह्मा जो तप करे उनखां वर वठां, जंहिं करे मां कॾहिं बि न मरां। तंहिं खां पोइ नारायण जी जे साम्हूं थी उनखे मारींदसि। ईअं चई हिरण्यकश्यप माउ खां मोकल वठी मंदराचल पहाड़ ते वञी तप करण लॻो। जॾहिं हिन 100 वरियनि ताईं हिकु हथु मथे करे ऐं हिकिड़े पैर जी आंगूठे ते बि ब्रह्मा जो तप कयो ऐं तप करण वक़्तु पंहिंजो बदन न चोरे, मतिलबु त का बि हलचल न करे सूरज भॻवान खे ॾिसंदो रहियो, तॾहिं हिन जे बदन ते मिटी लॻण ऐं गाह जे निकिरण करे नांगनि ऐं विछुअनि पंहिंजा पंहिंजा बिल अची उन में ठाहिया ऐं तप जे प्रताप करे उन जो तेज एतिरो वधियो जो नदियूं जबल ऐं समुंदर जलण लॻा। जॾहिं उन तप जी तपश देवताउनि खे लॻी, तॾहिं उन्हनि ब्रह्मा खे वञी चयो त हे महाराज, हिरण्यकश्यप जे तप करण करे असांखे ॾाढो दुख थो पहुचे, तंहिं करे तव्हां वट्स वञी खेसि वर ॾेई तप करणु छॾायो, न त हिरण्यकश्यप तव्हांजी पैदा कयल जीवन खे पंहिंजे तेज सां जलाए नास करे ॿी सृष्टि बनाइण थो घुरे। देवताउनि जी इहा ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी वर्ग ऐं ॿियनि रखेश्वरनि खे पाण सां वठी हिरण्यकश्यप वटि वियो ऐं संदसि तपस्या ॾिसी चयो त ए कश्यप जा पुट, तो तमामु कठिन तपस्या करे मूं खे ख़ुशि कयो आहे। अहिड़ी तपस्या ॿिए खां थियणु मुश्किल आहे, जो हेरे तप कंदे तो 100 वरियनि ताईं जीअरो रहियो आहीं। हाणे तोखे छा खपे सो मूं खां घुर। ईअं चई जीअं ब्रह्मा जी पंहिंजे कमंडल जो जल उन ते छिणकायो, तीअं उन जो बदन जो फ़क़ति हॾियूं वञी बचियो हो, सो बलवान ऐं मतारो थी पियो ऐं सोन वांगुरु चमकण लॻो। तॾहिं हिरण्यकश्यप नमस्कार ऐं स्तुति करे हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, तव्हीं जगत जा गुरु आहियो, जर ऐं चेतन जे पैदा करण वारा, जगत जे धर्मनि जी रख्या करण वारा निर्गुण रूप आहियो। ही स्वरूप फ़क़ति जगत जी रचना करण वास्ते वरितो अथव। जेकॾहिं तव्हां दयाल थी मूंखे वर घुरण लाइ चओ था त
मूंखे अहिड़ो वर ॾियो जीअं तव्हांजो पैदा कयल जीव जर खुआ चेतन देवता या दैत्य या मनुष्य ऐं ॿिया मूंखे मारे न सघनि। मां न ॾींहं जो न राति जो मरां, न पृथ्वीअ ते न आकाश ते मरां, न को हथियार मूंखे काटे सघे ऐं न को लड़ाईअ में मुंहिंजे साम्हूं बीह सघे। जीअं योग ऐं तप करण वारा पवित्र थियनि था, तीअं पवित्रता ई मूंखे बि थी पवे। मां देवताउनि, दैतनि, माण्हुनि ऐं ॿियनि सभिनी जीवन जो राजा थियां। मुंहिंजे योग ऐं तप जी ताक़त कॾहिं बि न घटिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 3 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 4 हिरण्यकश्यप खे ब्रह्मा जीअ जो वर ॾियणु। श्री नारद मुनि चयो त हे राजा युधिष्ठिर, ब्रह्मा जी हिरण्यकश्यप जी इहा ॻाल्हि ॿुधी वीचार कयो त हिन अधर्मीअ खे अहिड़ो वर ॾियणु न घुरिजे। लेकिन जेकॾहिं मां वर नथो ॾियां त हे तप करणु न छॾींदो, तंहिं करे वर ॾियणु ज़रूरी आहे जो हिन तमामु सख़्तु तपस्या कई आहे। पोइ बि श्री नारायण जी दया सां हे मारिजी वेंदो। अहिड़ो वीचार करे ब्रह्मा जी चयो त हे हिरण्यकश्यप, तो मूं खां तमामु कठिन वर घुरियो आहे, लेकिन मां तुंहिंजी तपस्या जे प्रताप करे इहो वर तोखे थो ॾियां। हाणे तूं 7 दीपनि जो राजा थींदे। ईअं चई ब्रह्मा जी पंहिंजे आस्थान ॾांहुं हलियो वियो। हिरण्यकश्यप ॾाढो ख़ुशि थी पंहिंजे माउ वटि आयो ऐं उनखे पंहिंजे वर मिलण जो हाल ॿुधाए चवणु लॻो त हाणे मां सभिनी देवताउनि खे मारे टिनी लोकनि जो राज कंदसि। दिति खेसि मिलियल वरदान जो हाल ॿुधी ॾाढो ख़ुशि थी हिरण्यकश्यप पंहिंजी भुजाउनि जे बल सां सभिनी देवताउनि ऐं दैतनि, गंधर्वनि ऐं सिद्धनि, चारनि ऐं किन्नर, रखेश्वरनि ऐं तपस्वियनि, भूतनि ऐं जिननि, प्रजापतियुनि ऐं मुनियनि ऐं 7 दीपनि जे राजाउनि खे जीते टिनी लोकनि ते राज करणु लॻो। जॾहिं हिन जी इहा ख़्वाहिश थी त को अहिड़ो योद्धो मिले जंहिं सां विरां, तॾहिं सभिनी देवताउनि संदसि डप खां भॼी वञी ब्रह्मा जीअ खे चयो त हे महाराज, हिरण्यकश्यप सॼो राज देवलोक जो त छिके वरितो, लेकिन हाणे त असांजे प्राणनि जो बि ख़्वाहिशमंद थियो आहे। हाणे असीं छा करियूं? ब्रह्मा जवाबु ॾिनो त हिननि ॾींहंनि में दैतनि जी ॾिसा चङी आहे ऐं तव्हांजा ॾींहं खोटा आया आहिनि। तंहिं करे तव्हां कंहिं जबल जी गार में लिकी हरीअ जो भॼन वञी करियो। जेसिताईं तव्हांजा चङा ॾींहं अचनि ऐं हू पंहिंजी सज़ा खे पहुचे, पोइ वरी तव्हांजो राज थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी देवताउनि कंहिं जबल में वञी लिकी पंहिंजा ॾींहं काटण ऐं परमेश्वर जे ध्यान में रहणु लॻा। जॾहिं उते लिकी रहण करे देवताऊं ॾाढा दुखी थिया, तॾहिं खीर सागर जे किनारे ते वञी घणी आजिज़ी ऐं निमाणाई सां श्री नारायण जी स्तुति कयऊं। तंहिं वक़्तु आकाशवाणी थी त हिरण्यकश्यप धर्म वेद ऐं तव्हां सां दुश्मनी रखी चुको आहे, लेकिन जॾहिं पहलाज मुंहिंजे भॻत खे दुख ॾींदो तॾहिं मां उनखे मारींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी देवताउनि वरी अची उन गार में रही हरि जे चरणनि जो ध्यानु करणु शुरू कयो। हिरण्यकश्यप इंद्रासन ते वेही इंद्रपुरी ऐं सुर्ग वग़ैरह जा सुख भोगण लॻो। इंद्र जूं अप्सराऊं पंहिंजो पंहिंजो नाच गानो हिन खे ॾेखारींदियूं हुयूं ऐं गंधर्व हिन खे गानो सुणाईंदा हुआ ऐं सभु रखेश्वर ऐं तपस्वी संदसि वस में थिया। ज़मीन, समंदर, जबल, वण वग़ैरह ऐं घणनि ई क़िस्मनि जा रतन ऐं फल फूल हिरण्यकश्यप खे नज़रानो ॾींदा हुआ। उन जे प्रताप ऐं डप करे 12 ई महीना वणनि ऐं बाग़नि में फल फूल लॻा रहंदा हुआ। घी ऐं खीर जूं नदियूं वहंदियूं हुयूं। हिरण्यकश्यप पंहिंजी माया सां वरुण, कुबेर ऐं 10 डगपालनि जो रूप रखी शराब पी अप्सराउनि सां भोग कंदो हो। रखेश्वर, मुनि, गऊ ऐं ब्रह्मण संदसि हथां ॾाढा दुखी थिया। जॾहिं अहिड़ी तरह हिरण्यकश्यप जा कुझु ॾींहं गुज़रिया, तॾहिं हिन खे 4 पुट ॼावा, जिन मां
टिन ॿारनि जा लछण दैतन वांगुरु हुआ ऐं चौथों पहलाज नाले जो सभिनी खां नंढो हो। सो पंहिंजो भाउ ऐं हलत देवताउनि वांगुरु रखी 8 ई पेर संतनि महात्माउनि जी शेवा ऐं हरीअ जे भॼन में रहंदो हो। सभिनी जीवन में परमेश्वर जो चमत्कार बराबरि ॼाणी कंहिं बि जीव खे दुख न ॾींदो हो। इंद्रियनि खे जीते सत्यवादी रही नंढनि खे औलाद वांगुरु ऐं वॾनि खे पिता ऐं ईश्वर जे बराबरि ॼाणंदो हो। छोकिरनि सां रांदि रूंद में वक़्तु न विञाईंदो हो, लेकिन सत्संग में घणी प्रीत रखंदो हो। अहिड़ा लछण ॾिसी महात्मा संदसि वॾाई कंदा हुआ। अहिड़े पुट सां बि हिरण्यकश्यप जो वेर थियो। इहा कथा ॿुधी राजा युधिष्ठिर पुछियो त हे मुनिनाथ, पुट जेतोणीकि कुपात्र थियनि था त बि माउ पीउ संदसि बुरो नथा चाहिनि, पोइ हिरण्यकश्यप छो पंहिंजे पुट जे एतिरो बरख़िलाफ़ थियो? इहा ॻाल्हि कृपा करे मूंखे ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 4 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।